वो इज़राइल जेको सॼी दुनिया जे रूहन खे कब्ज़ करण वारो, जेको सॼी दुनिया ॿारनि खे मौत जे घाट लाहिण वारो, उन ते बि फना आहे। पोइ हिते केरु रहंदो, केरु रहियो आहे हिते? हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं केतिरा इंसान दुनिया में आया, केरु कोन रहियो। जेका बि मां जंहिंखे ॼणे चुकी आहे या ॼणींदी, उन ते फना आहे, उन ते मौत आहे। अल्लाह जो हिकु फ़रिश्तो आहे जेको रोज़ पियो ऐलान कंदो आहे, लिदूलिल मौत वबनूलिल ख़राबी, ऐं ॼणण वारो ॼणींदा रहो मरण लाइ, ऐं ठाहिण वारो ठाहींदा रहो ॾाहिण लाइ। हर ठहियल शइ खे ॾहणो आहे, हर ॼमियल खे मरणो आहे। अल मौतु कअसुन कुल्लु नासि शारिबुहु, मौत हिकु अहिड़ो प्यालो आहे, चाहियूं या न चाहियूं सभिनी खे पीअणो आहे। मौत हिकु पुल आहे जंहिं तां सभिनी खे गुज़रणो आहे। मौत हिकु रस्तो आहे जंहिं तां पाण सभिनी खे लंघणो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पाण सभिनी जा आका ऐं मौला हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिन जे लाइ अल्लाह काइनात खे ठाहियो ऐं जोड़ियो आहे, जेके सबब वजूद काइनात बनिया, जेके अव्वलीन ऐं आख़िरीन जा सरदार बनिया, जेके ख़त्मे नबुव्वत जा ताजदार बनिया, जेके नबियन जा भी नबी बनिया, जेके शाहे दो जहां बनिया, जेके पूरी कायनात में सब खां मखलूक में अव्वल दर्जो मानण वारा थिया। बादस खुदा बुजुर्ग तू ही किस्सा मुख्तसर जो मजहर बनिया। अल्लाह खां पोइ जेकॾहिं शान आहे त पाण सभिनी जे साईं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो शान आहे, उन्हनि खे बि जहान छॾणो पियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, हिकिड़ो आहे असांजे कंहिं भाउ, असांजे कंहिं भाइटे भाणे जे, असांजे पीउ या माउ जो ही जहान छॾण, ॿियो आहे लौलाक जे सरदार जो जहान छॾण, अवलीन आख़िरीन जे सरदार जो जहान छॾण। जंहिं लाइ जहान ठाहियो वियो, उन जो ही जहान छॾण केॾो वॾो सान्यो आहे, केॾी वॾी क़यामत आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, क़यामत खां पहिरीं क़यामत हुई जॾहिं हसनैन जा नाना ज़हरा जा बाबा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन जहान खे छॾियो। इहा क़यामत खां पहिरीं क़यामत हुई। इहो तूफ़ान हो, इहो हिकिड़ो तूफ़ानी ॾींहुं हो, इहो हिकिड़ो अजीब गरीब कारो ॾींहुं हो, जंहिंखे हज़रत सहाबे किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन फरमाईंदा हा। अनस रज़ियल्लाहु अन्हु फरमाईंदा हा त मूंखे ॿ ॾींहं यादि आहिनि, हिकु रोशन ॾींहुं ऐं ॿियो वरी कारो ॾींहुं। रोशन ॾींहुं उहो आहे जॾहिं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के खां हिजरत करे मदीने आया, ऐं असीं सभई मदीने जा ॿार गॾिजी सनियतुल विदा ते विया हुआसीं, ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दफ़न जी गूंज में ॻाए वॼाए हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वठी आया हुआसीं। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़ाहिर थिया त पोइ असां सभिनी ॿारनि मिली शेर चया हा, तलअल बद्रु अलैना मिन सनियतिल विदाई, तलअल बद्रु अलैना मिन सनियतिल विदाई। अॼु चोॾींहं जो चंडु आयो आहे मदीने में, सनियतुल विदा जे घाटीअ खां ज़ाहिर थी। हिकु त इहो रोशन ॾींहुं हो जॾहिं हसनैन जा नाना हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असां वटि मदीने में आया हुआ। हज़रत अनस फरमाए, ॿियो वरी मूंखे कारो ॾींहुं यादि आहे, जेका क़यामत खां पहिरीं क़यामत हुई, जेको सोग जो ग़म जो ॾींहुं हो। ही उहो ॾींहुं हो जॾहिं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हुजरे मां अम्मी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा जे हुजरे मां आवाज़ अचण लॻो हो त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खे प्यारा थी विया। उहो अजीब ॾींहुं हो जंहिं ॾींहुं वॾा वॾा माण्हू होश विञाए वेठा हुआ, वॾा साहिब अक़ल, वॾा साहिब ख़िरत, वॾा दानाई ऐं अक़ुल रखण वारा, जिन जे राय ते वही नाज़िल थींदी हुई, जिन जे राय ते क़ुरान जूं 20 आयतूं नाज़िल थियूं हुयूं,
उहे बि होश विञाए वेठा वात मां गिग वहे पई मथो उघाड़ो पेर उघाड़ा हथ में तलवार उघाड़ी गिरेबान खुलियल आहे ही कंहिंजे हथ में उघाड़ी तलवार आहे ही कंहिंजो मथो उघाड़ो पेर उघाड़ा आहिनि ही केरु आहे जेको चरन वांगुरु मदीने जे घिटियुनि में चवंदो तो फिरे मन काल अन मुहम्मदन कद मात अदरिब उनुकहु बिसैफी हाज़ा जंहिं माण्हूअ चयो त अल्लाह जे रसूल जो इंतकाल थी वियो आहे त हुनजो कंधु लाहे छॾींदुसि माण्हुनि चयो त हज़रत उमर बिन ख़त्ताब आहे जेको रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुदाई जो ग़म कोन सही सघियो आहे हिनखे एतबारी नथो अचे त हसनैन जो नाना दुनिया मां कीअं वेंदो ज़हरा जो बाबा दुनिया मां कीअं वेंदो माण्हू चवंदा हुआ उमर सब्र कर अल्लाह जो रसूल अल्लाह ॾे हलियो वियो आहे त माण्हुनि खे अखियूं उहे ॾेखारे बाबा ॾेई चवंदो हो चुप करियो पंहिंजे ज़ुबान खे ताला ॾियो जंहिं चयो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुज़ारे वियो आहे हुनजो कंधु पंहिंजे तलवार सां लाहे छॾींदुसि तव्हांखे ख़बर आहे असांजो नबी किथां वियो आहे असांजो नबी हींअर अल्लाह सां मिलण वियो आहे जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर ते पंहिंजे नबीअ सां मिलण वियो हो वरी वापसि आयो हो त असांजो नबी बि अल्लाह सां मिलण वियो आहे इजो वापसि अचण वारो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अहिड़ो कारो ॾींहुं दुनिया ते ज़ाहिर करे रब तोखे मूंखे ॿुधायो आहे त लौ कानतिल हयातु तदूमु लिवाहिदिन लकान रसूलुल्लाह फीहा अदवमा दुनिया वारो जेकॾहिं दुनिया में कंहिंखे हमेशह रहणो हुजे हा त मुहम्मद करीम रहे हा केरु हिते हमेशह रहे हा त हसनैन जो नानो रहे हा जेकॾहिं कंहिंखे हिते तमामु बकाउ हुजे हा हिते जेकॾहिं कंहिंखे जटाओ ऐं हमेशह रहणु हुजे हा केरु लाइक़ कोन हो हज़ारा जो बाबा लाइक़ हो सैयदना सिद्दीक सैयदना फारूक जो मुर्शिद लाइक़ हो ज़िन्नूरैन हैदर कर्रार जो उस्ताद लाइक़ हो हमेशह रहे हा जॾहिं उहे कोन रहिया केरु रहंदो रहंदो नालो अल्लाह जो आसमान कोन रहंदा ज़मीनूं कोन रहंदियूं सिज चंड तारा कतियूं कोन रहंदियूं ही जबल ही वादियूं ही टकरियूं कोन रहंदियूं ये ॾींहं राति जी गर्दिश कोन रहंदी ये मौसम जी हेर फेर कान रहंदी ही चेहरनि जी चहक बहक कान रहंदी ही ख़ुशियूं ऐं शादमानियूं कोन रहंदियूं ही सुख ऐं दुखनि जा नक्शा कोन रहंदा ही तिजारत ऐं ज़राअत जा नक्शा कोन रहंदा तो हिरसो हवा को छोड़ मियां क्यों देश बदेश फिरे मारा सब ठाठ पड़ा रह जाएगा जब लाद चलेगा बंजारा कज़्ज़ाक़ अजल का आकर जब तुझे भाला मार गिरावेगा धन दौलत नाती पोता क्या एक कुंभा काम न आवेगा सब ठाठ पड़ा रह जाएगा जब लाद चलेगा बंजारा जगह जी लगाने की दुनिया नहीं है ये इबरत की जा है तमाशा नहीं है वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर ये सजी दुनिया धोखे जो सामान आहे ये मकड़ीअ जो जारो आहे ये नाकाबिल एतबार जिंदगी आहे जंहिंजे भरवसे ते अलाए कहिड़ा कहिड़ा मनसूबा ठाहींदो आहियां मूंखे ही बि करणो आहे मूंखे ही बि ठाहिणो आहे मूंखे ही बि भरणो आहे मूंखे ही बि पाइणो आहे मूंखे हीअं बि करणो आहे मूंखे हूअं बि करणो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो ही नाकाबिल एतबार जिंदगी आहे कंहिंखे ख़बर हुई त कारी साजिद साहब जेको घरां वञे पियो फजर नमाज़ पढ़ाइण लाइ हाणे हुनजो लाश सां ॿाहिरि वापसि ईंदो कंहिंखे ख़बर हुई इज़िल मनियत अनशबत अज़फारहा अलफैत कुल तमीमतन ला तनफउ जॾहिं मौत पंहिंजे चंबन खे अची कंहिंजे मथां नसब कंदो आहे पोइ को बि तावीज़ कम नाहे ईंदो पोइ का बि तदबीर कम नाहे ईंदी हिकु तदबीर आहे ॿी तक़दीर आहे अल्लाह फरमायो तदबीर करण वारो तदबीरूं करे करे थकिजी पवंदो पर मूं रब जी तक़दीर तव्हांजे तदबीर ते गालिब रहंदी वल क़द्र खैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला पाण त उन क़ौम मां ताल्लुक़ रखूं था जे क़ौम जो नालो मुस्लमानो मोमिन आहे ऐं कच्छीअ खां असांखे कारी साहिब हो कलमो पढ़ायो हो इहो ईमान मुफ़स्सल मुजमल पढ़ायो हो त असांजो तक़दीर ते ईमान आहे भलो बल्ला जे तरफ़ां बुरो बल्ला जे तरफ़ां सुख पल्ला जे तरफ़ां दुख पल्ला जे तरफ़ां जिंदगियूं अल्लाह जे तरफ़ां मौत अल्लाह जे तरफ़ां ज़वाल अल्लाह
अल्लाह जे तरफ़ां, तरक्की अल्लाह जे तरफ़ां, उरूज जो फना अल्लाह जे तरफ़ां आहे। पाण त अहिड़े अक़ीदे जा मञण वारा आहियूं त तक़दीर ते पंहिंजो ईमान आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ही अहिड़ी नाक़ाबिल एतबार ज़िंदगी आहे। सुई ठहण वारो, सुई ठहण खां पोइ ने सुई जेका 5 रुपए जी 10 रुपए जी क़ीमत रखे थी, उन जी बि का न का गारंटी आहे। रब तोखे मूंखे आख़िर जो फिक्र ॾियारण लाइ हे ज़िंदगी ॾेई उन जी कंहिं गारंटी जो को ऐलान कोन कयो आहे। इन ॻाल्हि खे लिकाई पाण वटि कंहिं मलक मुक़र्रब खे कोन ॿुधायई त कंहिंजी ज़िंदगी केतिरी आहे, कंहिं नबी मुरसल खे कोन ॿुधाई त कंहिंजी ज़िंदगी केतिरी आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो रब ज़ुल जलाल ॻुझ में रखी तोखे मूंखे आख़िर जो फिक्र ॾियारियो आहे त बानो जॾहिं तव्हांखे कान्हे ख़बर मरण जी, जॾहिं तव्हांखे कान्हे ख़बर पंहिंजे मौत जे जॻह जी, जॾहिं तव्हांखे ख़बर कान्हे मौत जे वक़्त जी, जॾहिं तव्हांखे ख़बर कान्हे मौत जे तरीक़े जी, इहा बि ख़बर नाहे कीअं मरंदासीं, इहा बि ख़बर नाहे कॾहिं मरंदासीं, इहा बि ख़बर नाहे किथे मरंदासीं, इहा बि ख़बर नाहे कफ़न आहे या कोन्हे, क़बर आहे या कान्हे। क़बर में कफ़न में शक आहे पर मौत में को शक कोन आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो रब ज़ुल जलाल तोखे मूंखे अहिड़े मज़हब जो मञण वारो बनायो आहे जे असांखे इहा सोच ॾिनी आहे केर हिते कोन रहंदो नालो अल्लाह जो, लौला जा सरदार कोन रहा, ख़त्मे नबुव्वत जा ताजदार कोन रहा, को हसनैन जा नाना ज़हरा जा बाबा कोन रहा, केर रहंदो। हिकिड़ो आहे हाफ़िज़ साजिद साहब जे ज़ाल जो बेवह थियण, ॿियो आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा जो बेवह थियण, सय्यदा सफ़िया जो बेवह थियण, सय्यदा उम्मे सलमा जो बेवह थियण, सय्यदा उम्मे हबीबा जो बेवह थियण। रब ज़ुल जलाल इहे बेवगाऊं पंहिंजे मुक़द्दर में लिखी दुनिया जे सभिनी बेवगान खे पैगाम ॾिनो आहे, ऐं दुनिया जी बेवगानो दिल नगड़ी न कजो, ही जहान फ़ानी जहान आहे। जेकॾहिं तूं बेवह थी आई मुंहिंजी बानी, ॾिस मुंहिंजी आयशा बि त बेवह थी वई, मुंहिंजी उम्मे सलमा बि त बेवह थी वई, मुंहिंजी सौदा सफ़िया, मुंहिंजी सफ़िया बि त बेवह थी वई। केॾियूं मुंहिंजे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 11 घर वारियूं बबानियूं, 1.25 लख सहाबा जे सिर तां मुहम्मद करीम जड़े मुर्शिद जो सायो हलियो वियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो केॾो ज़बरदस्त पैगाम आहे तुंहिंजे मुंहिंजे लाइ। छा तसल्लीअ जो सामान आहे, छा सब्र जे तलक़ीन जो सामान आहे, छा रज़ा बिल क़ज़ा जो अजीब सामान आहे जेको तकवीनी तरह रब ज़ुल जलाल असांजे नबीअ खे हिन दुनिया मां खणी क़यामत अचण वारनि सोगवारनि खे पैगाम ॾिनो आहे, क़यामत अचण वारनि ग़मगीननि खे पैगाम ॾिनो आहे, क़यामत अचण वारनि टुटल दिलनि खे पैगाम ॾिनो आहे। ओ दुनिया जा यतीमो हिकिड़ो तव्हांजो यतीम थियण आहे, ॿियो हसनैन करीमैन जो यतीम थियण आहे। हिकिड़ो खुबे को हसनैन तां साजिद जो सायो खॼी वञण आहे, ऐं ॿियो वरी हसनैन करीमैन जेके ज़हरा जा लख़्ते जिगर उन्हनि जो यतीम थियणो आहे। मुंहिंजे नबीअ जे वञण सां अल्लाह हसनैन करीमैन खे यतीम करे, अल्लाह साण ज़हरा ख़ातून जन्नत खे यतीम करे, दुनिया जे यतीमनि खे पैगाम ॾिनो आहे। दुनिया जा यतीमो मूं रब खां बदगुमान न थी जाओ, मूं तव्हांखे यतीम करे तव्हां ते ज़ुल्म नाहे कयो, इहो मूं रब जे तक़दीर जो ग़लबो आहे, या मूं रब जी हिकमत आहे, या मूं रब जी मसलहत आहे। कंहिंखे ख़बर इन फ़ैसिले में कहिड़ियूं हिकमतूं आहिनि। ऐं रब ज़ालिम न आहियां, ऐं रब ज़ालिम न आहियां, ऐं रब ज़ुल्म खां नाइंसाफ़ीअ खां पाक आहियां। हिकिड़ो आहे के औरत जो यतीम थियण, के ॿार जो यतीम थियण, ऐं ॿियो साण ज़हरा जो यतीम थियण। अला तरदीन या फातिमा अन तकूनी सय्यदत निसाए अहलिल जन्नह। ओ मुंहिंजी न्याणी ज़हरा, छा तूं इन ॻाल्हि ते ख़ुशि कोन आहीं? तूं जन्नत जे औरतुनि जी तूं राणी हूंदी आहे, जन्नत जे औरतुनि जी शहज़ादी बि न हूंदी आहे, जन्नत जे औरतुनि जी सरदार मुंहिंजी न्याणी सय्यदा ज़हरा हूंदी। अॼु आहे मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सेरांडीअ बीठी आहे, अखियुनि मां लुड़क जारी आहिनि, दिल गम सां भोर थियल आहे, इंतिहाई निढाल बणिजी साण ज़हरा पंहिंजे बाबा जे सेरांडीअ वेही पंहिंजे बाबा जे मथे ते चुमी ॾेई जेको मरसियो चयो आहे, उहो दिल खे ॾारण वारो आहे। सो बदलैया
मसाइब लौ अन्नहा सुबत अलल अय्याम सिरन लयालिया ओ लौला कजा सरदार तुझे वजन सां त असां ते मुसीबतुनि जा जबल टुटी पिया आहिनि तुझे वजन सां असां जे मथां उहे गम जा पहाड़ टुटा आहिनि जेकॾहिं उहे गम जा पहाड़ ॾींहंनि ते पवन हा त उहे ॾींहं बि रातियूं बदिजी वञनि हा ॾींहंनि जी रोशनी ऊंदाह में तब्दील थी वञे हा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो साईं ज़हरा जो शेर ॿुधाए थो त अम्मा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा के मुंहिंजे नबी जे जुदाईअ ते केॾो गम थियो हो अल्लाह जुदाईअ जा नक्शा काइम करे अल्लाह साईं ज़हरा जो अखियूं आलियूं करे उम्मत जे तमाम यतीम ने बेवगान के पैगाम ॾिनो आहे कंहिंजो जवानीअ में या कंहिंजो पीरीअ में कंहिंजो अचानक या कंहिंजो बीमारीअ में हिन जहान मां हलियो वञणु रब जे तरफ़ां ज़ुल्म न आहे रब जे तरफ़ां ऐन हिकमत ते मबनी फ़ैसिलो आहे ही जहान आहे ई फानी ही जहान भलनि माण्हुनि जे रहण जो न आहे जेको घणो भलो हूंदो आहे रब हुन खे पाण वटि जल्दी घुराए वठंदो आहे ही जहान भलनि जे रहण जो न आहे ही जहान का सुठी जाइ न आहे मोमिन त हो आहे जंहिंजे साम्हूं हर वक्त मौत हुजे जेको अल्लाह सां मिलणु चाहींदो हुजे मुंहिंजो साईं फरमायो मन हब लिका अल्लाह अहब अल्लाह लिकाअहू व मन करिह लिका अल्लाह करिह अल्लाह लिकाअहू जेको मूं रब सां मिलणु चाहींदो आहे ऐं रब बि हुन सां मिलणु चाहींदो आहियां पर जेको मूं सां मिलणु नथो चाहे ऐं बि हुन सां मिलणु न आहे चाहींदो ईमान वारे खे तरगीब ॾिनी वई आहे हर वक्त मौत साम्हूं हुजे हर वक्त कब्र साम्हूं हुजे हर वक्त आखिरत साम्हूं हुजे हर वक्त जन्नत जो शौक़ दिल में हुजे हर वक्त जहन्नम जो खौफ अंदर में पियल हुजे असांजे नबीअ त असांखे इहा तरगीब ॾिनी आहे त मौत खे साम्हूं रखी ज़िंदगी गुज़ारियो ऐं मौत जो शौक़ रखणु शहादत जी तलब रखणु या त मुंहिंजे नबीअ खां बि साबित आहे दीन लाइ जान ॾियणु अल्लाह जे कलमे जे सरबुलंदीअ जे लाइ पंहिंजो अल्लाह तआला लुटाइणु इन मौत जी त मुंहिंजे नबीअ बि अरमान कयो आहे सिक रखी आहे मुंहिंजे नबीअ पंहिंजे दिल में अहिड़े मौत जी जेको मौत शहादत जो दर्जो रखंदो हुजे जो मुंहिंजो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ लवदित नुक्तल फी सबीलिल्लाह सुम्मा हुया सुम्मा उक्तल सुम्मा हुया सुम्मा उक्तल सुम्मा हुया सुम्मा उक्तल ऐं मोहम्मद मुस्तफा चाहियां थो त मूंखे अल्लाह जे राह में शहीद कयो वञे वरी जीअरो थियां वरी शहीद थियां वरी जीअरो थियां वरी शहीद थियां मुंहिंजे नबीअ खे कहिड़ी कमी हुई नबुवत मुंहिंजे नबीअ खे मिलियल रिसालत मुंहिंजे नबीअ खे मिलियल ख़त्मे नबुवत जी ताजदारी मुंहिंजे नबीअ जे मथे ते पियल नबीअ जी इमामत मुंहिंजे नबीअ जे झोलीअ में पियल सरवरे कोने जी सनद मुंहिंजे नबीअ खे हथ में मिलियल शाहे जो शाहे तो जहां जी डिग्री मुंहिंजे नबीअ पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिलियल कहिड़ो अहिड़ो रूहानी मक़ाम आहे जेको मुंहिंजे नबीअ खे कोन मिलियल हो सभु रूहानी मक़ाम मुंहिंजे नबीअ जे झोलीअ में पियल मुंहिंजे नबीअ जा हथ मालामाल हुआ उन रूहानी मक़ाम सां लेकिन पोइ बि मुंहिंजो नबी पियो फरमाए अल्लाह तूं मूंखे नबुवत ॾिनी शुक्र करियां थो पर हाणे शहादत जो मौत बता फरमा अल्लाह रिसालत ॾिनई वॾो तमो आहे पर शहादत जो मौत बता फरमा अल्लाह तूं मूंखे लौलाक जी सरदारी ॾिनी वॾी इज़त आहे पर शहादत जी मौत बता फरमा शहादत जी मौत ये ओहा अज़ीम तमो आहे अज़ीम सनद आहे जेका रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि अल्लाह खां घुरी आहे अल्लाह जे प्यारनि अल्लाह खां घुरी आहे ऐं उमर बिन ख़त्ताब अल्लाह खां घुरंदा अल्लाहुम्मा इन्नी असअलुक शहादतन फी सबीलिक व फी बलद हबीबिक अल्लाह शहादत जी मौत मिले पंहिंजे महबूब जे शहर में मिले अल्लाह रसूल जे मोहब्बत सां अंदर एॾो सरशार हो हज़रत उमर जो अल्लाह जे राह जी शहादत बि घुरंदा हुआ त वरी पंहिंजे महबूब जे शहर में बि घुरंदा हुआ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मरणो आहे लेकिन अहिड़ो मौत मरूं जो शहादत जो दर्जो मिली वञे अल्लाह वटि सुरखरू थी वञो जॾहिं शहीद थींदो आहे उन जे जिस्म जो रत पंध ते पोकिरंदो आहे पहिरीं उहो अल्लाह वटि क़बूल थी वेंदो आहे हू मरंदे ई अल्लाह वटि पंहिंजो मक़ाम ॾिसी वठंदो आहे शहीद खे शहादत महल माकोड़ीअ जे चक हणण बराबर बि सूर कोन थींदो आहे बसि उन खे ज़ख़्म लॻंदे ई हू अल्लाह जो दीदार करे वठंदो आहे जन्नत में पंहिंजो मक़ाम ॾिसी वठंदो आहे अहिड़ो मक़ाम आहे जेका मोमिन जो मक़सद हुजणु खपे जेका मोमिन जो मक़सूद हुजणु खपे जेका मोमिन जो मतलूब हुजणु खपे मौत त अचणो आहे कंहिंखे नाहे अचणो सभिनी खे अचणो आहे जॾहिं इज़राइल खे बि मौत अचणो आहे पोइ केरु बचंदो जॾहिं नबियनि खे बि जहान छॾणो आहे पोइ केरु रहंदो ॾिसो ही औलिया ऐं अवतार
ॾिसो ही अक़ताब ऐं अबदाल, ॾिसो ही दुरवेश ऐं कलंदर, मुंहिंजे नबीअ जो मदीने में साओ कुबो, मुंहिंजे नबीअ जे रोज़े अक़दस जे साम्हूं सजन सिंगारियल ही सुनहरी ॼारियूं, तोखे मूंखे छा रोई और पैगाम कोन पियो ॾीन, केरु कोन रहंदो नालो अल्लाह जो। अॼु में अल्लाह जे प्यारनि जूं क़बरूं, अल्लाह जे प्यारनि जा कुबा, अल्लाह जे प्यारनि जूं दरगाहूं ॿुधाइनि पियूं त हिते केरु कोन रहंदो नालो अल्लाह जो। जॾहिं अल्लाह जो नालो रहंदासीं कोन, पोइ तयारी करणी आहे आख़िरत जे जहान जी, जेॾां पाण सभिनी खे हलणो आहे, पर रोज़ कशा उन जहान ॾे वञण वारा आहियूं। जीअं ॾींहं गुज़रनि पिया, वॾा कोन पिया थियूं, नंढा पिया थियूं, ॾींहंनि जे गुज़रण सां माण्हू वॾो नाहे थींदो, पाण चरिया आहियूं जो सालगिरह था मल्हायूं। ॿार वॾो थियो, साल जो थियो सालगिरह, 2 सालनि जो थियो सालगिरह, 5 सालनि जो थियो सालगिरह, 80 सालनि जा पोढ़ा बि सालगिरह जा केक पिया कटीन। असांजे अकुलनि ते पर्दा अची विया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सालगिरह तसव्वुर त करियो, सालगिरह न के वधिया, साल किरियो आहे, साल वधियो थोरी आहे, एॾो चरियो आहियां जो सालगिरह जो लफ़्ज़ चवां पियो, तो सालगिरह जो लफ़्ज़ बि मुंहिंजो मुंहुं चिड़ाए रहियो आहे, तो सालगिरह जो लफ़्ज़ मूंखे पैगाम ॾेई रहियो आहे। ओ अल्लाह जा बाना, ओ आख़िरत खां गाफ़िल, ओ मौत खे विसारण वारा, ओ क़ब्र ऐं बोसीदगी खे विसारण वारा, सालगिरह अथई, सालगिरह। साल किरियो अथई, साल चढ़ियो कोन अथई, साल किरियो अथई, साल वधियो कोन अथई। ख़ुदि सालगिरह जो लफ़्ज़ में ॿुधाए त या गंढ खुली वई अथई सालगिरह जी, हिकु साल घटिजी वियो अथई मुक़द्दर मां, हिकु साल घटिजी वियो अथई पंहिंजे तक़दीर मां। पोइ बसि ख़ुशीअ में केक कटे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, केॾो नादान आहियां, केॾो नादान आहियां। साल जे किरण सां त मूंखे ख़ुशी करणु खपे या ग़म करणु खपे? क़ब्र जे वेझो पियो थियां, मूंखे त ग़म करणु खपे। ॾींहंनि जे गुज़रण सां त मूंखे सोग मल्हाइणु खपे। ॾींहंनि जे गुज़रण सां, क़ब्र जे वेझो थियण सां त मूंखे रोअणु खपे। हाय मुंहिंजी ज़िंदगी गुज़रे पई, ॾींहं राति जो अछो ऐं कारो कुओ मुंहिंजी ज़िंदगी जी रसीअ खे पियो कटे, कटे ओचितो वञी मूंखे क़ब्र जे खॾ में खेराईंदो। उन वक़्तु मुंहिंजूं अखियूं खुलंदियूं, उन वक़्तु आऊं जागी पवंदुसि, पर पोइ उन जागण जो को फ़ाइदो न आहे। अन्नासु नियामुन इज़ा मा तुंतबहू, हज़रत अली साईं फरमाईंदा, माण्हू सुता पिया आहिनि, मरंदा त पोइ जागी पवंदा। हींअर पाण सभु सुतल आहियूं, को माल जी निंड में सुतल, को ज़ेवर जी निंड में सुतल, को जॻह ने जागीरुनि जे नशे में सुतल, को माण्हुनि जे अवामी ताक़त जे नशे में सुतल, कंहिंखे कहिड़ो नशो, कंहिंखे कहिड़ो नशो, सभु सुता पिया आहिनि, लेकिन मरंदा त पोइ जागी पवंदा। जॾहिं मलकुल मौत ईंदो, अची मुंहिंजे निड़ख जॻह झलींदो ऐं चवंदो त हल तोखे रब सॾियो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन वक़्तु अखियूं पटिजी वेंदियूं। अल्लाह करे तूं ऐं अहिड़ा थी वञूं जो मलकुल मौत अचे त फ़रिश्तनि जी जमात वठी अचे, ऐं उहा फ़रिश्तनि जी जमात ईअं अचे जो असांखे भली कार चवण लाइ अचनि, जिन जे हथ में जन्नत जो कफ़न हुजे, जिन जे हथ में जन्नत जो ख़ुशबू हुजनि। मुंहिंजे नबी फरमायो, जॾहिं नेक माण्हूअ जो मौत रूह कब्ज़ करण इज़राइल ईंदो आहे त उन सां फ़रिश्तनि जी जमात हूंदी आहे। ओ मलकुल मौत अची करे उन मुर्दे जे साम्हूं, मरण वारे जे साम्हूं वेहंदो आहे, ऐं पोइ उन जे रूह खे कढी फ़रिश्तनि खे ॾींदो आहे। पोइ फ़रिश्ता उन खे जन्नत जे कफ़न में वेढ़े, जन्नत जी ख़ुशबू हणी, उन जे रूह खे खणी आसमान ते वेंदा आहिनि। उन जो जिस्म घर में हूंदो आहे, उन जो रूह जेको आहे आसमान जो सैर करे रहियो हूंदो आहे। पहिरें आसमान ते पहुतो खुशामदीद, ॿिए आसमान ते पहुतो भलीकार, टे ते भलीकार, चौथे ते, पंजे ते, छहे ते, सते ते भलीकार। पोइ 7 आसमाननि जे मथां रब हिकु मक़ाम ठाहियो आहे आला इल्लियीन जो। उन आला इल्लियीन में हिन जे रूह खे रखियो वञे थो, जिते मौज ऐं मस्तिन में हूंदो आहे, जिते पोइ ख़ुशू कंदो आहे। इन ॾींहं जे सिक लाइ त मूं नमाज़ूं पढ़ियूं हुयूं, इन ॾींहं खे सिक, इन ॾींहं खे जे सिक लाइ त मूं रोज़ा रखिया हा, इन ख़ुशियुनि खे ॾिसण लाइ त मूं नज़रुनि खे झुकायो हो, इहे ॾींहं ॾिसण लाइ त मूं पंहिंजे कननि खे ग़लति आवाज़नि खां बचायो हो, इहे ॾींहं ॾिसण लाइ त मूं पंहिंजे सतर खे बेहयाई खां बचायो हो, इहे ॾींहं ॾिसण लाइ मूं माण्हुनि जा हक़ अदा कया हा, ॿारनि जा हक़ अदा कया हा, इहे ॾींहं ॾिसण लाइ, इहे राहतूं माणण लाइ मूं पंहिंजे नफ़्स ते लत रखी अल्लाह रसूल खे राज़ी कयो हो। पोइ रूह उन वक़्तु ख़ुशि हूंदो आहे ऐं ख़ुशीअ में पघिरजी पियो चवंदो आहे रब खे, ऐं रब किथे आऊं, किथे तुंहिंजा ही इनाम
इनामात रब इन इनामात जे लायक न आहे जे तू मूंखे ॾिना आहिनि। रब जे तरफ़ां उनखे इहो ई जवाब मिलंदो आहे तो करीम रब जे चईए ते ज़िंदगी गुज़ारी आहे। हाणे चख मज़ा करीम रब जे जज़ा जा, हाणे चख मज़ा करीम रब जे बदलनि जा। पर जेकॾहिं कोई बुरो हूंदो आहे, कंहिं काफ़िर जो रूह हूंदो आहे या कंहिं बदकार जो रूह हूंदो आहे, उन वटि बि मलकुल मौत ईंदो आहे। पर उन वटि फ़रिश्तो उन सां गॾु फ़रिश्तनि जी जमात कहिड़ी हूंदी? मुंहिंजो साईं फरमायो उन जो रंग कारो हूंदो आहे, उन जी हैबतनाक शक्ल हूंदी आहे ऐं उहे अची करे उन जो रूह कब्ज़ कंदा आहिनि। मलकुल मौत रूह कब्ज़ करे उन गुनहगार बदकार जो इन्हनि हैबतनाक शक्ल वारनि कारे रंग वारनि फ़रिश्तनि खे ॾींदो आहे। पोइ फ़रिश्ता जॾहिं उनखे झलींदा आहिनि त उन में हिकु मुअल जानवर खां बि वधीक किनी थप हूंदी आहे। उहे पंहिंजे नक ते हथ रखंदा आहिनि त हिन में केॾी न घणी थप आहे। जॾहिं उनखे खणी पहिरें आसमान ते पहुचंदा आहिनि त उते रड़ियूं थी वेंदियूं आहिनि। वापसि करियो हिन लाश खे, वापसि करियो हिन रूह खे जेको अहिड़ी थप खणी आयो आहे। दरवाज़ा खोलण जी ख्वाहिश कई वेंदी लेकिन दर कोन खोलिया वेंदा। उते ई खां उन जे रूह खे आसमान तां सटियो वेंदो। सती ज़मीन जे हेठां रब वरी हिकु मक़ाम ठाहियो आहे सिज्जीन जो। उन रूह खे वरी सती ज़मीन जे हेठां सिज्जीन वारे जेल में विधो वेंदो आहे। जीअं सिज्जीन वारे जेल में हिन काफ़िर बदकार जे रूह खे विधो वेंदो आहे, उहे कोकोए रड़ियूं कंदो आहे। उनखे सभु ऐश विसरी वेंदा आहिनि जिन ऐशनि में हुन अल्लाह खे हुजे हुकुमनि खे छॾियो हो। उनखे सभु मस्तियूं विसरी वेंदियूं, उनखे सभु अयाशियूं विसरी वेंदियूं। जेके हुन अल्लाह जी नाफ़रमानीअ जा मज़ा माणिया हुआ उहे सभु अल्लाह जे नाफ़रमानीअ जा मज़ा हिनखे विसरी वेंदा। दाऊं कंदो, कुकू कंदो, रोंदो, हाय घोड़ा कंदो। लेकिन उनखे चयो वेंदो त न, हाणे तुंहिंजे हाय घोड़ा जो फ़ाइदो न आहे। भले तुंहिंजे अखियुनि मां पाणीअ जे बजाए रत जा ॻोढ़ा वहनि, एतिरा वहनि जो ठंड ठही पवे ऐं उन में ॿेड़ियूं हलण शुरू थी वञनि, पोइ बि तुंहिंजे तौबह खे क़बूल कोन कयो वेंदो। तुंहिंजी तौबह जो वक़्तु ख़तम थी चुको, तुंहिंजी मोहलत ख़तम थी चुकी आहे। त मुंहिंजा दोस्त दीदो इन खां पहिरीं जो इहो ॾींहुं अचे कुझु तयारी करे वठो। अॼु जो ही तॾो तुंहिंजे मुंहिंजे लाइ ज़बरदस्त पैगाम आहे। जवाननि जे लाइ बि पैगाम आहे, बूढ़नि जे लाइ बि पैगाम आहे, मर्दनि लाइ बि पैगाम आहे, औरतुनि लाइ बि पैगाम आहे। ॾिसो नौजवान 22 साल का उम्र आहे, गभरू नौजवान, ॿिनि पुटनि जो पीउ आहे, हिकु ज़ाल जो मुड़ुसु आहे, केतिरनि जे दिलनि ते राज करण वारो कारी साहब आहे। लेकिन उन ही जहान छॾियो। अॼु जो ही तॾो तोखे मूंखे पैगाम पियो ॾे, इज़ा हमलत लिल क़ुबूर जनाज़ा फ़अलम अन्नक बादहा महमूलु। ऐं जनाज़े जा कांधी जॾहिं कंहिं जनाज़े खे कुल्हो ॾिए, जॾहिं कंहिं तॾे ते वेही हथ फातिहा करी त ॼाणी वठजां त तुंहिंजो बि तॾो विछाइणो आहे, तोखे बि कुल्हो अचणो आहे। क़ब्र तुंहिंजे बि इंतज़ार में आहे या क़ब्र रोज़ पई सॾे तोखे मूंखे। ओ मूं ते हलण वारा होश कर, ओ मूं ते हलण वारा अखियूं पट, ओ मूं ते हलण वारा पंहिंजी ख़ुशियुनि खे छॾ, रब जे ख़ुशीअ खे साम्हूं रख। ओ मूं ते हलण वारा अन वहशा न बैतुल वहशा, ऐं वहशत जो घर आहीं, अन बैतुल गुरबा, ऐं गुरबत जो घर आहीं, अन बैतुल खलवा, ऐं अकेलाई जो घर आहीं, अन बैतुल दूद, ऐं कीअनि जो घर आहीं, अन बैतुल हयात, ऐं नांगनि जो घर आहीं, अन बैतुल अकारिब, ऐं विछनि जो घर आहीं। ओ मूं ते हलण वारा, ओ मुंहिंजे पुछीअ ते खुड़ियूं हणी कंध में किली हणी मुतकब्बिराना ज़िंदगी गुज़ारण वारा होश कर। मुंहिंजे अंदरि ईंदे त सभु होश ख़तम थी वेंदई, मुंहिंजे अंदरि ईंदे त सभु अयाशी ख़तम थी वेंदई, मुंहिंजे अंदरि ईंदे त हंध सद जुदा थी वेंदई, मुंहिंजे अंदरि ईंदे त तुंहिंजूं अखियूं पाणीअ वांगुरु गलनि ते वही वेंदियूं, मुंहिंजे अंदरि ईंदे त तुंहिंजो वार तुंहिंजे मथे खां जुदा थी वेंदो, मुंहिंजे अंदरि ईंदे त तुंहिंजी जवानी ख़तम थी वेंदी, मुंहिंजे अंदरि ईंदे त तुंहिंजी मस्ती ख़तम थी वेंदी। ओ ख़ूबसूरत गुलाबी बदन जे ॿियनि खे छड़ियो करे अल्लाह खां परे कयो आहे। ऐं ख़ूबसूरत बदन रखण वारी जॾहिं मुंहिंजे अंदरि ईंदे त तुंहिंजे ख़ूबसूरत बदन खे बि बग़ैर हंध विहाणे जे मिटीअ ते लेटायो वेंदो। एयर कंडीशन जे कमरनि में सुम्हण वारा न वेसारियूं क़ब्र जी ज़िंदगीअ खे, कादेलनि ते सुम्हण वारा न वेसारियूं मिटीअ ते लेटण खे, अॻियां पोयां हेठां मथां विहाणा ई विहाणा आहिनि। लेकिन क़ब्र उहा जाइ आहे जिते को विहाणो न आहे, नस्पे रांडी रली आहे, न से रांडीअ विहाणो आहे, न साॼे खाॿे में केरु सुतल आहे। अकेली वहशत ऐं गुरबत वारी ज़िंदगी आहे।
हा उते कम ईंदा ईमान कम ईंदो अमल कम ईंदो उते नमाज कम ईंदी उते रोज़ो कम ईंदो उते ज़कात कम ईंदी उते हज कम ईंदो उते तिलावत कम ईंदी उते इल्म कम ईंदो उते ज़िक्र कम ईंदो उते अखलाक कम ईंदो उते इखलास कम ईंदो उते दीन जी दावत कम ईंदी उते हिजरत नुसरत कम ईंदी उते दीन ला जिद्दोजहद कम ईंदी उते सब अमल कम ईंदा जिनके हिते मूं अहमियत कान ॾिनी लेकिन उन अहमियत जी ख़बर मरण खां पोइ तॾहिं पवंदी जॾहिं क़ब्र में मूंखे लेटायो वेंदो ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो क़ब्र में को सिक्को नाहे हलंदो क़ब्र में को रुपयो नाहे हलंदो क़ब्र में को रियाल को डॉलर को पाउंड नाहे हलंदो उते को सीधे जो दुकान नाहे उते को कपड़े जो दुकान नाहे उते जेका बि शइ आहे हितां खणी वञबी आहे जन्नत बि हितां खणी वञबी आहे जहन्नम जा टांडा बि हितां खणी वञबा आहिनि हितां ई सभु कुझु खणी वञबो आहे के नेक माण्हू जो जॾहिं मौत जो वक़्तु वेझो थींदो आहे ऐं उनखे माण्हू वञी क़ब्र में छॾे ईंदा अल्लाह जी तरफ़ां ऐलान थींदो इख़लाउ कफ़न मुंहिंजे बाने जो कफ़न लाहियो अलबिसूहु मिनल जन्नह हिनखे जन्नत जा वॻा पारायो अलबिसू लहू मिनल जन्नह हिनखे जन्नत जो लिबास इफ़रिशु लहू मिनल जन्नह हिन जे लाइ जन्नत जो हंधु विछायो वफ़्तहू लहू बाबु मिन अब्वाबिल जन्नह हिन जे लाइ जन्नत जी दरी ऐं दर खोले छॾियो युवस्सा लहू फी क़ब्रिही मद बसरे हिन जे क़ब्र खे वेकरो करे छॾियो जेसीं ताईं हिन जी नज़र वञे तेसीं हिन जे क़ब्र खे वेकरो करे छॾियो ओ मुंहिंजा दोस्तो दीनो आखाणी कान्हे जेका चवां पियो तव्हां ॿुधो पिया करोड़ दफ़ा केरु कसम खणे कूड़ो न थिए या मुंहिंजे नबीअ जे सची ज़बान जी सची ख़बर आहे कफ़न लाथो वेंदो दुनिया जो जन्नत जो वॻो पारायो वेंदो जन्नत जी हूर लहंदी क़ब्र में उहा क़ब्र में अची करे वेहंदी अची न सां दिलि पहलाईंदी ऐं ॻाल्हियूं कचहरियूं कंदी ऐं कचहरियूं कंदे कंदे हो क़ब्र वारो नेक मर्द उन हूर जे गले में पियल मोतियुनि जी माला में हथ विझंदो त टुटी पवंदी ऐं टुटी क़ब्र में दाणा दाणा थी फैलिजी वेंदी ऐं ॿई ज़ाल मुड़ुस उन्हनि दाणनि खे पिया ॻोल्हींदे क़यामत अची वेंदी अल्लाह हुननि जी एॾी डिघी ज़िंदगीअ खे मुख़्तसर करे छॾींदो इहो अफ़सानो न आहे जेको ॿुधो पिया इहा अलिफ लैला जी कहाणी कान्हे जेका ॿुधो पिया इहा का हीर रांझे जी पूरी कहाणी कान्हे जेका ॿुधो पिया इहा हसनैन जे नाना जी सची ख़बर आहे इहा ज़हरा जे बाबा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाकीज़ा ज़बान जी पाक ख़बर आहे इहो हाल अचणो आहे तोते मूंखे ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो दुनिया जे बुख खां डिॼां थो दुनिया जे मुंझ खां डिॼां थो दुनिया जे उघाड़प खां डिॼां थो दुनिया जे गुरबत खां डिॼां थो दुनिया जे अकेलाई खां डिॼां थो अफ़सोस ऐं नथो डिॼां त क़ब्र जे डप खां नथो डिॼां क़ब्र जे अकेलाई खां नथो डिॼां हिते सफ़र अकेलो नथो थिए हेॾो डिघो सफ़र आहे जेको अकेलो करणो आहे ॿार गॾु कोन हूंदा नौकर गॾु कोन हूंदा वालिदैन गॾु कोन हूंदा हर माण्हू जॾहिं वियो आहे अकेलो वियो आहे हथ ख़ाली करे वियो आहे ज़ुल्करनैन सिकंदर बादशाह जेको दुनिया जो फातिह हो ॿिए नंबर जो दुनिया जो फातिह बादशाह पहिरें नंबर ते चंगेज़ हो ॿिए नंबर ते सिकंदर ज़ुल्करनैन यूनानी हो जॾहिं मरण लॻो त पंहिंजे माउ खे चईंदा मां जॾहिं मुंहिंजो लाश तव्हां ठाहे सींगारे शहर मां कढो त मुंहिंजा ॿई हथ कफ़न मां ॿाहिरि कढी छॾिजां पुट ईअं छो थो वसियत करी चईंदा मां त दुनिया वारनि खे ॿुधायां जे सॼी दुनिया खे तलवार सां फतह कयो हो त माण्हुनि खे ख़बर पवे त उजड़ गया वो बाग जिसके लाखों माली थे सिकंदर जब गया इस दुनिया से तो उसके दोनों हाथ खाली थे दुनिया जो फातिह हो लेकिन हथे खाली वियो आहे को हिन सां तीर तुफंग गॾु नाहे वियो का हिन सां तोप गॾु कान्हे वेई का फौज हिन सां गॾु कान्हे वेई को नौकर चाकर हिन सां गॾु नाहे वियो को हिन जो चाहींदड़ हिन सां गॾु नाहे वियो सभिनि खे अकेलो वञणो आहे ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नबी अकेला विया पोइ तूं ऐं कंहिंसां गॾु वेंदासीं अकेलो लहणो आहे क़ब्र में अकेलो वञणो आहे क़ब्र में इन ज़िंदगी खे ठाहिण जी तयारी करणी आहे ही तॾो तुंहिंजे मुंहिंजे लाइ पैगाम आहे अफ़सोस आहे मूं ते जो वॼंदड़ जंहिंजो
जंहिंजनि खे त ॾिसां थो पर खंजंदड़ जनाज़नि खे नथो ॾिसां ऐं हिननि आलिन अखियुनि खे नथो ॾिसां ही आख़िर कंहिं रोई रहिया आहिनि इहो तुंहिंजे मुंहिंजे लाइ पैगाम आहे ही तॾो तुंहिंजे मुंहिंजे लाइ पैगाम आहे हाफ़िज़ साजिद साहब रहमहुल्लाह इन जी वफ़ात तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ चवण वारे जे लाइ ॿुधण वारे जे लाइ सभिनी लाइ पैगाम आहे सभिनी लाइ पैगाम आहे त करियो तयारी उन जहान लाइ जेको बाक़ी जहान आहे करियो उन जहान जे लाइ जेॾा कशां कशां वञी रहिया आहियूं जे क़ब्र जे वेझो पिया थियूं उन जी तयारी करियो दुनिया सजनल मोमिन व जन्नतुल काफिर औ कमा क़ाल मुझे नबी फरमाया दुनिया के जेल बनाए जाओ और मुझे उम्मतियों दुनिया के जेल बनाए जाओ जन्नत न बनाए जाओ दुनिया के जेल बनायो अल्लाह जे हुक्म जे पाबंदी जो दुनिया के जेल बनायो अल्लाह जे मोहब्बत जो दुनिया के देश न बना दुनिया के परदेश बना दुनिया मोमिन अल्लाह परदेश आहे काफिर अल्लाह देश आहे ई पंहिंजो देश न आहे पंहिंजो देश त जन्नत आहे पंहिंजो देश त मदीने जे मीर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़यामत दी पाड़ो आहे पंहिंजो देश आखिरत आहे ये दुनिया पंहिंजो देश न आहे ये दुनिया परदेश आहे चंद ॾींहंनि जो नफ़े जो सामान आहे पर सभिनी खे हितां हलियो वञणो आहे होॾां वञणो आहे उन जी तयारी करणी आहे जेॾा पाण रोज़ वञी रहिया आहियूं रोज़ वेझा थी रहिया आहियूं रोज़ाना सिज उभरे पियो लहे पियो छा अजीब पैगाम आहे तुंहिंजे मुंहिंजे लाइ सिज उभरी पियो पैगाम ॾे कर तयारी वरी ॿियो ॾींहुं मिलियो अथई कर तयारी हिकु ॾींहुं वरी मिली वई हिकु ॾींहुं वरी मोहलत जे तौर मिली वई वरी सिज लही सुबह ते शाम अची रब पैगाम पियो ॾे ओ मुंहिंजा बानो ॾिस अॼु जे सुबह ते शाम अची वई यादि कजां केॾीमहिल तुंहिंजे ज़िंदगी जे सुबह ते बि शाम अची वेंदी तुंहिंजी ज़िंदगी जी रोशनी बंदि करी गाह में तब्दील थियण वारी आहे पंहिंजे ॾींहं जे सुबह ते नाज़ न कर पंहिंजे ॾींहं जे सुबह ते नाज़ न कर असांजे ॾींहं जे सुबह ते बि ईअं शाम ईंदी जीअं रोज़ सुबह ते शाम ईंदी आहे रोज़ सिज जी रोशनी रोज़ सिज मग़रिब में लाहे पियो अल्लाह पाक अल्लाह सतनी खंडनि खे रोशन करण वारे ज़मीन खां किरोड़हा दफ़ा वॾे इन कुर्रे खे ओलह में रोज़ खुदा खोड़े लाहे मारे तोखे मूंखे पैगाम पियो ॾे ओ सतनी खंडनि खे रोशन करण वारो सिज ॿुॾी वियो लही वियो ओ बाना होश कर तोखे पैगाम तो ॾियां ये अॼु जो सिज लही वई तुझे जिंदगी जो सिज बि केॾी महिल ओचितो लही वेंदई कर तयारी अगले जहान जी ये ॾींहं जो अचण ये रात जो अचण ये सिज जो उभरण ये सिज जो लहण ये रात जी उदाही ये ॾींहं जी रोशनी ये गर्दश ये फेर तोखे मूंखे पैगाम ॾेई रही आहे हिते कंहिंखे जताव न आहे न सुख बाक़ी न दुख बाक़ी न सेहत बाक़ी न बीमारी बाक़ी रहंदो नालो अल्लाह जो पाण सभई होॾां पिया वञूं जंहिंजी पाण सभिनी खे तयारी करणी आहे मुंहिंजा दोस्तो जीदो आख़िर जी तयारी ॿिनि शयुनि सां थींदी ऐं बि कन खोले ॿुधां तव्हां बि कन खोले ॿुधो आख़िर जी तयारी ॿिनि शयुनि सां आहे फर्ज़ वाजिब सुन्नतूं पूरियूं करण सां आख़िर जी तयारी गुनाह जे छॾण सां आख़िर जी तयारी आख़िर जी तयारी ॿिनि कमनि सां हिकु कमु करण जो ॿियो कमु छॾण जो फर्ज़ वाजिब सुन्नतूं करण जी शइ आहे गुनाह छॾण जी शइ आहे सभु अज़म कयो गुनाहनि खे छॾींदासीं फर्ज़ वाजिब सुन्नतुनि ते अमल कंदासीं अखियुनि खे झुकाइण सिखूं कननि खे ग़लति आवाज़नि खां बचाइण सिखूं पंहिंजे हथनि खे सखी करियूं ज़ुल्म खां बचायूं पंहिंजे सीने खे मरमेर वेर खां साफ़ करियूं पंहिंजे पेट में हलाल खाऊं पंहिंजे सतर खे पाक दामन बनायूं बेहयाईअ खां बचायूं ही टंगू दीनी कमनि में थकायूं अल्लाह जी राहुनि में फिरायूं पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ायूं पंहिंजे अमड़िने भेनरुनि खे पर्दो ऐं पोती सेखारियूं बालिग थींदे पंहिंजे बच्चनि जा नियाणियुनि जा फर्ज़ लायूं पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ाए क़ुरान जो हाफ़िज़ आलिम करियूं ॾिसो हाफ़िज़ साजिद साहब 22 सालनि जी उमिरि में छा कमायूं खणी वियो आहे क़ुरान पंहिंजे सीने में खणी वियो आहे हेॾी कमाई छॾे वियो आहे केतिरनि लखनि खे आलो करे वियो आहे हेॾो वॾो जलसो उन जे शान में थियो आहे अल्लाह करे तोखे मूंखे बि रब ज़ुल जलाल सुरख़ुरी वारी ज़िंदगी अता फरमाए जो मां वञूं त माण्हू तारीफ़ कनि ईअं न चवनि माण्हू त मोह जो छुटो मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं को माण्हू भलो मरी वेंदो आहे माण्हू तारीफ़ कंदा आहिनि त पोइ रब उन लाइ जन्नत वाजिब करे छॾींदो आहे हिकिड़ो जनाज़ो खॼियो माण्हुनि तारीफ़ कई रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वजबत वाजिब थी वई सहाबा पुछो अल्लाह जा रसूल छा वाजिब थी आहे मुंहिंजे नबी फरमायो माण्हू हिन जी तारीफ़ कनि पिया ही
माण्हू अल्लाह जा गवाह आहिनि इन्हनि जे गवाही जे करे रब हिन मुर्दे खे माफ़ करे छॾियो आहे हिन जे लाइ जन्नत वाजिब थी वई आहे जन्नत वाजिब करे वञो पंहिंजे लाइ अहिड़ा अमल करे वञो जो माण्हू तारीफ़ कनि अहिड़ा अमल करे वञो जेके सदके जारिया थियनि केतिरनि ॿारनि खे क़ुरान पढ़ाए वियो हाफ़िज़ साजिद साहब सदके जारिया आहे मुंहिंजे नबी फरमायो जॾहिं माण्हू मरंदो आहे हर शइ उन खां खसिजी टुटी वेंदी आहे सिवाय टिनि शयुनि जे या त इल्म सेखारे वियो या त को सदको जारियो करे वियो या त नेक औलाद छॾे वियो इल्म सेखारे वियो आहे ही सदके जारिया ॿार छॾे वियो आहे जेके जेसी ताईं क़ुरान पिया पढ़ंदा तेसी रब ज़ुल जलाल उन जे रूह खे बि राहत ॾींदो कई हींअर नौजवान ॾाढनि वारा मूंखे मिलिया जिन चयो त असीं बि हाफ़िज़ साहब जे महिनत सां मदरसे में वियासीं हाफ़िज़ थियासीं ही उहा कमाई आहे जेका हाफ़िज़ साहब छॾे वियो आहे अल्लाह उन जे रूह जे मथां महर ऐं मुहबत जो मामलो करे मुंहिंजा दोस्तों जी तो तुंहिंजे मुंहिंजे लाइ पैगाम आहे त हितां वञूं त अकेला न वञूं ए गुल खणी वञूं इल्म फैलाए वञूं सदके जारिया छॾे वञूं सालिह औलाद छॾे वञूं सालिह औलाद जंहिंजे सदके रब ज़ुल जलाल पियो हिन खे नेकी ॾींदो आहे जेको न इल्म छॾे वियो न सदके जारिया छॾे वियो न सालिह औलाद छॾे वियो उहो गोया के सुंढ थी मरी वियो आहे ॼण ने कुझु पोयां नाहे छॾियो भले हिन 28 औलाद छो न छॾियो हुजे 4 ज़ालूं छॾियूं हुजनि वॾी जागीरूं हिन छॾे मोह हुजे लेकिन हक़ीक़त में अकेलो वियो आहे जेको माण्हू हितां इहे शयूं छॾे मरंदो आहे मुंहिंजे नबीअ फरमायो अकेलो कोन मरंदो आहे उहो घणा गुल पाण सां गॾु खणी वेंदो आहे जेसी ताईं इहे शयूं बाक़ी हूंदियूं इहो इल्म बाक़ी हूंदो जेसी इहो सदके जारिया बाक़ी हूंदो जेसी इहो औलाद सालिह बाक़ी हूंदो वरी उन्हनि औलाद जहिड़े उहे सालिह थिया वरी उन्हनि औलाद जहिड़े उहे सालिह थिया वरी उन्हनि औलाद जहिड़े उहे सालिह थिया यानी क़यामत ते उन जे लाइ सिलसिलो गैर मुनक़ति पियो हलंदो आहे मुंहिंजा दोस्तो जीदो पाण ने नबीअ जा उम्मती आहियूं जंहिं असांखे हिकु त आख़िर जो फ़िक्र सेखारियो आहे त आख़िर जी तयारी करियो ॿिनि शयुनि सां फ़र्ज़ वाजिब सुन्नतूं पंहिंजे इलाइक़े जे आलिमनि खां पुछी करण सां गुनाहनि खे छॾण सां ऐं ॿियो वरी असांजे नबी असांखे छा सेखारियो आहे सब्र सेखारियो आहे मौत त नागहां आहे अचानक मौत आहे शहादत वारी मौत आहे जवानीअ जी मौत आहे सदमो त ॾाढो थिए थो लेकिन असांजे नबी असांखे सब्र जी तलक़ीन कई आहे या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन ईमान वारो दुख अचनि त पोइ सब्र कजो मुसल्लो विछाए नमाज़ पढ़ी मूं रब सां लौ लॻाए जाओ ऐं सब्र वारनि सां गॾु आहियां सदमो आहे पर सब्र करणो आहे अखियूं आलियूं थियण बेसब्री न आहे घोड़ा वही वञण बेसब्री न आहे लेकिन हाय घोड़ा करण इहा बेसब्री आहे मुंहिंजा दोस्तो दीन अल्लाह शल पाण सभिनी खे मुसीबतुनि खां बचाए जेकॾहिं अची वई आहे त सब्र करणो आहे सब्र हो अमल आहे जेते रब ज़ुल जलाल बग़ैर हिसाब जे ॾींदो आहे हर अमल ते अल्लाह हिसाब सां ॾियण जो वाइदो कयो आहे मसलुल लज़ीन युनफ़िक़ून फ़ी सबीलिल्लाह कमसलि हब्बह अंबत 7 सनाबिल फ़ी कुल्लि सुबुलतिन मिअतु हब्बह वल्लाहु युदाइफ़ु लिमन यशा इहो अल्लाह हिसाब आहे जेको रब क़ुरान में कयो आहे मुंहिंजा बानो मुंहिंजे राह में ॾींदव त तव्हांखे दाणे ते ऐं हिकु दाणो ॾींदव त तव्हांखे 700 दाणनि जो अजुर अता कंदो आहियां रुपए ॾियण ते 700 रुपया सदके जो सवाब ॾींदो आहियां हिते हिसाब ते मिली रहियो आहे लेकिन सब्र ते बग़ैर हिसाब जे मिलंदो आहे इन्नमा युवफ़्फ़ा साबिरून अजरहुम बग़ैर हिसाब अल्लाह फरमायो सब्र करण वारनि सां हिसाब नाया कंदो ऐं सब्र करण वारनि जो किताब नाया खोलींदो ऐं सब्र करण वारनि जे लाइ साहिमी कोन खोलींदो आहियां ऐं सब्र वारनि जा खाता कोन खोलींदो आहियां ऐं सब्र वारनि जो नेकियूं कोन ॻणींदो आहियां ऐं सब्र वारनि खे बग़ैर हिसाब जे अता कंदो आहियां सब्र ते जेको तो मिले वो कंहिं अमल ते नाहे मिलंदो जॾहिं का तकलीफ़ अचे मुसीबत अचे त पाण खे छा पढ़णो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जो आशिक़ाना तर्जुमो आहे रब असीं बि तुंहिंजा जेको वियो हलियो इहो बि तुंहिंजो आहे ऐं असीं वरी तोॾे मोटी अचण वारा आहियूं इहो अज़ीम शान तसलीअ जो जुमिलो पोयां कंहिं नबीअनि खे बि कोन मिलियो हो हुज़ूर जे सदके हिन उम्मत खे मिलियो आहे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जेके मुसीबत में लहे जुमला चवनि था अल्लाह जे इश्क सां भरिजी अल्लाह फरमाए उलाइका अलैहिम सलवातु मिन रब्बिहिम व रहमह ओ रब जे तरफ़ां उन्हनि ते रहमत जा मींहं वसंदा आहिनि व उलाइका हुमुल मुहतदून ऐं रब गवाही तो ॾियां त इन्हनि खे ई सही रात मिलियल आहे इहे सिरात मुस्तक़ीम जा राही आहिनि अगली ॻाल्हि ईसाले सवाब आहे मुंहिंजा दोस्तो
जीजो पण मुसलमान आयो पेजो अकीदो आहे मरी मरी नाए वेंदो मानू मरी मुंतकिल थींदो आहे मानू मरी खत्म कोन थींदो आहे मरी मुंतकिल थींदो आहे उन करे दुआ आहे उन करे ईसाले सवाब आहे यो ईसाले सवाब दुआ बुधाइन पिया मरी मानू मरंदो कोने बल्कि जहान मचाईंदो आहे पेरी हिन जहान में हो हाणे हुन जहान में वियो आहे हुन जहान में वींदड़ माण्हुनि खे पंहिंजे पोइरनि जे सवाब मोकिलण जो एॾो इंतज़ार हूंदो आहे जीअं घर वारनि खे कंहिं घर जे भातीअ जे सफ़र में वियल ऐं पोइ वरी वापसि मोटी अचण जो इंतज़ार हूंदो आहे जेको घर मां को भाती सफ़र ते वञे त पुछंदा आहिनि कॾहिं ईंदो कॾहिं ईंदो कॾहिं ईंदो अहिड़ी तरीक़े सां मोहल खे सवाब जो एॾो इंतज़ार हूंदो आहे त मुंहिंजा लवाहिकीन मूंखे कॾहिं सवाब मोकिलींदा कॾहिं ख़ैरात जो सवाब कॾहिं क़ुरान जो सवाब कॾहिं ज़िक्र तस्बीह जो सवाब मोकिलींदा त ईसाले सवाब असांखे शरीयत सेखारियो आहे लेकिन ईसाले सवाब बि उहो जेको मुंहिंजे नबीअ सेखारियो आहे ही टीजो ही चालीहो ही सालगिरह ही ॿारियो हे असांजे नबी असांखे न आहिनि सेखारिया असांजे नबी असांखे तलकीन ॾिनी आहे का क़ैद कान्हे ॾींहंनि जी का ख़ैरात जी क़ैद नाहे का देगुन जे चढ़ण जी बि क़ैद नाहे का जलसे जी बि क़ैद नाहे बसि पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेही हर को माण्हू जेको कुझु हिन खां वणे पढ़े ऐं दिल में चवे रब हिन जो सवाब फलाणे खे पहुचा अल्लाह अमानत सम्झी उहो सवाब तुंहिंजो अज़ीज़ खे पहुचाईंदो आहे त ईसाले सवाब बि उहो करणो आहे जेको मुंहिंजे नबीअ फरमायो आहे छो जो दीनो नाहे जेको शर कनि या मेमण कनि दीनो नाहे जेको मुबेजा ऐं मल्लाह कनि दीन उहो आहे जेको लौलाक जे सरदार 14 सदियूं पहिरीं तोखे मूंखे सेखारियो आहे उहो दीन आहे बाक़ी सभु रस्म आहे जेको मुंहिंजे नबीअ सेखारियो उहो दीन आहे बाक़ी सॼो रवाज ऐं रीत आहे सभु दुआ कयो त अल्लाह पाक पर सभिनी जो अचण वेहण ॻाल्हाइण ॿुधण क़बूल फरमाए ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो शर्मिंदा कोन थो करियां फिक्रमंद थो करियां पहिरीं पाण खे पोइ तव्हांखे सभई अज़म कयो 5 वक़्त पाबंदीअ सां नमाज़ पढ़ंदासीं रमज़ान जा सभु रोज़ा रखंदासीं ज़मींदार उशर ॾींहुं वीहो हिसो उपत जो ख़र्च करण खां बग़ैर अल्लाह जे राहनि में ग़रीबनि खे मिस्कीननि खे यतीमनि खे बेवगान खे दीनी इदारनि खे पहुचाइनि पाड़ेसरनि सां भलो बर्ताव हुजे माउ पीउ जा पेर धोई पीअण हुजनि ज़ाल सां हुस्न सलूक हुजे हारी हुजे त ज़मींदार सां सचो रहे ज़मींदार हुजे त हारीअ ते रहम करण वारो थिए मुआमलात लेन देन में सच्चाई अमानतदारीअ सां मुआमलात कया लेन देन कया कूड़ खां व्याज खां ज़िना खां शराब खां चोरी खां ऐं हर नंढे वॾे गुनाह खां बचण जी कोशिश कया छो जो गुनाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो नंढो हुजे या वॾो हुजे ज़हर वरी बि ज़हर आहे बाहि वरी बि बाहि आहे नंढो गुनाह बि बाहि आहे वॾो गुनाह बि बाहि आहे नंढो गुनाह बि ज़हर आहे वॾो गुनाह बि ज़हर आहे गुनाह करण अल्लाह खे रंजाइणो आहे गुनाह करण अल्लाह खे अखियूं ॾेखारणियूं आहिनि गुनाह करण अल्लाह ते जुरत करणो आहे गुनाह करण अल्लाह सां बेवफाई आहे गुनाह करण अल्लाह जी नमक हरामी आहे गुनाह करण अल्लाह सां बेवफाई आहे गुनाह करण पंहिंजी क़ब्र क़यामत खे कारो करण आहे सभु अज़म कयो नंढनि वॾनि गुनाहनि खां बचंदासीं अल्लाह खे राज़ी रखी ज़िंदगी गुज़ारींदासीं हा बाक़ी रहियो पंहिंजो माज़ी जेको गुनाहनि सां भरियल ऐं घिरियल आहे घबरायो न पंहिंजो वास्तो के ॾाढे सां कोन्हे पंहिंजो वास्तो के सरदार सां कोन्हे पंहिंजो वास्तो अहिड़े करीम रब सां आहे जेको रुसंदो बि पाण आहे परचाईंदो बि पाण आहे अल्लाह रुसी वियो आहे तुंहिंजे मुंहिंजे गुनाहनि जे करे पर कुर्बान वञा रब जे रुसण तां उनखे रुसण जो हक़ आहे छो जो मूं अल्लाह जी नाफ़रमानी कई आहे पर कुर्बान वञा रब जे रुसण तां जो रुठो बि पाण आहे परचाए बि पाण रहियो आहे को दुनिया जो रुठल अहिड़ो कोन अथई जो रुसे बि पाण परचाए बि पाण अल्लाह पाण परचाए पियो रोज़ 40 दफ़ा हय्या अल सलाह चई तोखे मूंखे पैगाम पियो ॾे माना हलिया अच मूंखे परचाओ परचण लाइ तयार आहियां हिकिड़े जुमले ते परचंदो आहे अल्लाह पंहिंजे बच्चे खे परचाइण ॾुखियो अथई जेको ज़िद करे पट में लेथड़ी तोखे ॿुधाईंदो आहे त कोन मुंहिंजो